हो गैर निस्साखियों पटे, हो गैर निस्साखियों पटे, इस सिंध जा बचा थे। हो गैर निस्साखियों पटे, ही सिंध जा बचा थई। ऐं अजरकनि जे वेस में ही बाघलुनि दोदा थई। ऐं सिंध ते बुरी निगाह, सिंध ते बुरी निगाह विझण खां अॻे सोचजां। बम थई, बारूद थई, रिवाई ज़िलज़िला थई। अॼोके हिन एकता ॾींहं जी सिंधी ईद जी स्टेज ते वेठल महिमाननि गिरामी ऐं मुंहिंजे साम्हूं ई सिंध जा दोदा, अदियूं, बागलूं, भेनरूं, भाइरूं सभिनी खे GS। वो आहे जेको दुनिया खे ॿुधाए, जेके चिबड़ बिबड़ चवंदा आहिनि त सिंधी क़ौम में ॿधी कोन्हे। अॼु अचे ॾिसनि त ही सिंधी क़ौम पंहिंजी टोपी फ़ख़ुर सां पाए बीठा आहिनि ऐं पंहिंजी ईद मल्हाइनि पिया, दुनिया खे ॿुधाइनि पिया त सिंधी क़ौम पंहिंजी जॻह ते मुतहद आहे। ऐं अंताई घणो थोराए थो एकता ग्रुप वारनि दोस्तनि जो सिंधी जाॻिया, हाणे कौन सुम्हंदा, सिंधी जाॻिया, केर जाॻिया, सुम्हणो कोन्हे, यादि रखिजो। अंताई घणो थोराए थो एकता ग्रुप वारनि दोस्तनि जो जिन मूंखे दावत ॾिनी ऐं आऊं तव्हां सां गॾु ईद पियो मल्हायां, पंहिंजी सिंधी निजी सिंधी ईद, जंहिंमें कंहिंजी बि शराकत कोन्हे, निजी सिंधी क़ौम जी ऐं दुनिया हैरान आहे। छो त सॼी दुनिया में मूंखे लॻे थो वाहिद त्योहार आहे जेको सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे कंहिं हिकु क़ौम जो, कंहिं हिकु क़ौम जो। पर मूंखे जेकॾहिं 2-3 मिंट ॾियो त पाण कचहरी कयूं। तव्हांजो हिम्मतूं, तव्हांजा हौसला ऐं शाइरी ज़रूरु ॿुधाईंदुसि पछाड़ी में, पर आउं हिकिड़ो कतो थो ॿुधायां त केसीं ताईं छा कजे ते सोचजे। केसीं ताईं छा कजे ते सोचजे, बर्पा कजे कंहिं ज़िलज़िले ते सोचजे। केसीं ताईं छा कजे ते सोचजे, बर्पा कजे कंहिं ज़िलज़िले ते सोचजे। जे सुतल रहबो निभाई, वो मतां गोॾा कुटे पंहिंजे कए ते सोचजे। अॼु पाण जंहिं ईद जे मामले ते मसले ते न पर ख़ुशीअ में जंहिं ते गॾु थिया आहियूं, उहो क़ौम जो हिकिड़ो जुज़ आहे, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी सुञाणप। पर क़ौम रुॻो सकाफ़त सां न जुड़ंदी आहे। क़ौम पंहिंजे धरती, पंहिंजे ॿोली, पंहिंजे जुग्राफियाई हदुनि सां कंप्लीट थींदी आहे। यकीनन तव्हां ॼाणो था त तव्हांजी सिंध हिन वक़्तु कहिड़नि सूरनि में आहे। दुनिया जा लोथिया, लोफर, कुत्ता, बिल्ला तव्हांजी धरती ते हथ विझो वेठा आहिनि। असां जहिड़े जज़्बे सां पंहिंजी सकाफ़त ते नाच कयूं था, मल्हायूं था, ख़ुशियूं कयूं था, दुनिया जी कंहिं बि तनक़ीद खे नथा ॿुधूं। अचो त अहिड़े तरीक़े सां पंहिंजी धरती सां इश्क जो वचन कयूं, पंहिंजे जाग्राफी हदुनि जो तहफ़ुज़ कयूं ऐं पंहिंजी धरती जेका धारियुनि जे वाला रहिजी ईंदी वञे उनखे बचायूं। अचो त इहो वचन कयूं। असां वटि असांजी सिंध जो साज़िशी अनासरनि सोचे सम्झी तालीम जी तबाही कई आहे। पाकिस्तान में वाहिद सूबो सिंध आहे जिते काफ़ी कल्चर जी इजाज़त आहे। छो त सिंध जा दुश्मन चाहिनि था त गॾ पैदा थियनि त जीअं ब्यूरोक्रेसी में पंजाब जा KPK जा माण्हू अचे हिते DC SP सेक्रेटरी थियनि, सिंधी न थियनि। छो त जॾहिं धारियो तव्हां वटि ब्यूरोक्रेट थींदो त तव्हांजे नसुलनि लाइ बहितर फ़ैसिला कोन कंदो। FIA चवे थी 20 खां 40 लख शनाख़्ती कार्ड सिंध में नादरा ठाहिया आहिनि।
असां मुतालबा कंदा पिया अचो त बुलंद आवाज़ थी करे चऊं त 40 लाख जी लिस्ट हर थाणे ते ॾियो, जिते किथे ॾियो त उहे जेके धारिया हरामी फर असांजे धरती ते आया आहिनि उन्हनि खे लोथे करो। मुझे धरती पे कब्जे करने की कोशिश कई थी वञे वञे और गोरख ताईं, कराची खां वठी गोरख ताईं सिंध के खिलाफ एक साजिश हले पई, ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि। आऊं तव्हांखे ॿुधायां त गोरख ते प्लाटिंग करे कंहिं पठाण खे मस्जिद जूं जॻहियूं ॾिनियूं वञनि। असांखे क़बूल कोन्हे, असांखे धरती ते कंहिंजो बि धारो क़बूल कोन्हे। असांजे समुंड ते अख, असांजे ॿेटनि ते अख। असां उन्हनि चिबरनि सिबरनि खे ॿुधायूं था त ही दोता अथव, ही दोता अथव, हथे ख़ाली बम जेतिरी हैसियत रखनि था त पंहिंजे धरती माउ ते कुर्बान कुर्बान। उहे जेके सम्झनि था, उहे जेके सम्झनि था त कराची हींअर साज़िश हले पई, हींअर कमु हले पियो त कराची मां सूरनि खे कीअं बेदख़ल कजे। सिंध असांजी आहे, अखियूं खोले खोले कन ॿुधी छॾ, सिंध जा दुश्मन कराची साह जी रग आहे, कराची सिंध जी पग आहे। कराची कीअं ॾींदासीं, चङे सर कोन थींदासीं, पंहिंजे धरती जे इंच इंच जो तहफ़ुज़ कंदासीं। आऊं सॼे नौजवान नस्ल खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, कराची में रहंदड़ सिंधियुनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, अचो पंहिंजा शनाख़्ती कार्ड हिते ठाहिरायो कराची जा, त जीअं असां कराची जे इंच इंच जी हिफ़ाज़त करे सघूं। छो त पाण सभु हिन सॼी सिंध जे कुंड कुर्छ जा मालिक आहियूं, धणी आहियूं। ये जेके शनाख़्ती कार्ड ठाराइनि पिया, डोमिसाइल ठाराइनि पिया, इन्हनि खे ॿुधायो त अंग्रेज़ बि सिंध ते 100 साल हुकूमत कई ऐं उहे पना छॾे भॼी वियो। इहे काग़ज़ बाग़ज़ असां हेठां ॾेई छॾींदासीं, धरती ते कुझु कोन कंदासीं। इहे भले पिया बिल्डिंगूं ठाराइनि, भले पिया डोमिसाइल ठाराइनि, असां पंहिंजी धरती कंहिंजे हवाले कमु कंदासीं। आख़िर में राज वेठा आहिनि, सभिनि जो बि हक़ आहे। मुंहिंजी त दिलि चए थी अॼु तव्हां नौजवान वेठा आहियो, धरती जा पुट वेठा आहियो, हिकिड़े नज़म जो फिटरूं, हिकिड़ी साख जेका गॾिजी खणंदासीं ऐं पछाड़ी में आमीन चवंदासीं त सूंह जिन लुटी आहे, सूंह जिन लुटी आहे, जिन बहार आ फुरी, जिन थधी हीर जी, जिन थधी हीर जे कंध ते रखी छुरी, जिन घुटियो असाह खे, जिन घुटियो असाह खे सिंधू बादशाह खे, सो त गैर गैर वा, तंहिंसां कहिड़ो ख़ैर वा, गैर जो हिमायती सुलामती सुलामती, गैर जो हिमायती सुलामती सुलामती, सो गदार निजवा, चने सरन जो बिजवा, वर खणी बाह खुंजे हिक हिक थुक हणो, आजो कसम खणो, आजो कसम खणो, फंज के मलाइण जो, सिंध खे बचाइण जो, आजो कसम खणो, आजो कसम खणो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। ऐं अक्सर जिते थींदो आहे, मुंहिंजी दिलि चवंदी आहे तव्हांखे ॾिसी 4 सिटूं पढ़ां पछाड़ी जूं, आओ लापरवाह आहियूं सचवा, आओ लापरवाह आहियूं सचवा, पंहिंजे दिलि जा शाह आहियूं सचवा, थी सघे गुमराह आहियूं सचवा, पर सिंधी कोई बि बेग़ैरत नवा, सिंध कंहिंजे पीउ जी नवाज़ी।